अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? इलेक्शन जे हवाले सां मां तव्हां सां कुझु शयूं ॻाल्हाइणु चाहियां थो। ऐं PS 9 ते हिन वक़्तु ज़िमनी इलेक्शन आहे। पुठी इलेक्शन जॾहिं हुई त उन वक़्तु बि मदईजीअ में इलेक्शन में को ख़ासि ज़ाइक़ो ऐं मज़ो कोन हो, छो त मदईजी में तॾहिं इलेक्शन जो वधि में वधि हिकिड़ो चहचटो थींदो जॾहिं कमारिया जेके आहिनि उहे इलेक्शन में मथे मुक़ाबिल हूंदा। ऐं हिन वक़्तु बि जेतोणीकि कमारिया साहिबान उहे मथे मुक़ाबिल त न आहिनि, कमारिया जेके आहिनि उहे वर्क में बि नज़र नथा अचनि। ऐं ज़ुल्फ़कार ख़ान त अची वियो लेटर, लव लेटर, त उहो हाणे ज़ुल्फ़कार ख़ान न निकिरे। ऐं टाउन चेयरमैन साहिबु एॾो नजफ़ ख़ान बि शायदि जेको आहे लीगली वे तव्हां जेके, छो त ज़िले जो चेयरमैन जी हैसियत में नथो निकिरी सघे त हेॾो टाउन जे चेयरमैन जी हैसियत में बि न निकिरी सघंदो। त हाणे कीअं थींदो? हिन वक़्तु लखी में मसीह ख़ान जेको आहे उन सां वॾे ख़ान सां गॾु वर्क बि शुरू कई आहे, कुझु दौरा कया आहिनि। ऐं मूंखे सम्झ में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी, उहा इहा बि त पुठे दफ़े जॾहिं मरहूम आगा सिराज ख़ान बि आयो हुयो, जूं दावतूं खाधियूं उहे कमारनि जा ख़ासि हुया, पर पोइ ख़बर न आहे त इहो छा हुयो चकर। इहो चकर वरी आहिस्ते आहिस्ते ज़रूरु माना स्क्रीन ते ईंदो। उन वक़्तु कमारियो को हिकिड़ो बि कोन हुयो आगा साहिब सां गॾु उन्हनि दावतुनि में। त हाणे बि जेको आहे पुठियूं बि जेको इजलास थियो हुयो हिते कोट दुरानी में, त मूंखे त नज़र न आयो कोई कमारियो ख़ानदान मां हुते। महर साहिबान नज़र आया, भयो साहिबान शिकारपुर खां आया आहिनि, परे परे खां को के, पर कमारिया साहिबनि जी अदम मौजूदगी ई शायदि, या को फ़ोटू त नज़र न आयो, असां त हुयासीं बि कोन। कमारिया साहिब इन वर्क में कोई हिकिड़ो ख़ासि रोल प्ले नथा कनि, त उन जी छा वजह थी सघे थी? मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त कमारिया साहिबनि जो इहो ई चवणु हूंदो त कोट दुरानी वारा असांखे गॾु खणंदा पाण सां त असां ज़ोरीअ कढ त कोन लॻंदा। को कमारियनि साहिबनि जी हिकिड़ी पंहिंजो स्टेटस हैसियत ऐं लेवल आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहा ई शइ आहे हिकिड़ी, को कोट दुरानी वारनि जे तरफ़ां जेतिरो रिस्पॉन्स मिलंदो कमारिया साहिबान खे, ओतिरो कमारिया साहिब उन्हनि तां वेंदा। ठीकु आहे, जेकॾहिं ज़ुल्फ़कार ख़ान ऐं नजफ़ ख़ान न ई सही त अमीर ख़ान आहे, तकी अब्बास आहे, हेल बि मदईजी में लॻे थो त उहो चहचटो अलाए थींदो अलाए कोन, उहो ज़ाइक़ो उहा टेस्ट इलेक्शन में थींदी अलाए कोन, माण्हू वोट केतिरे क़दुरु निकिरंदा। जेतोणीकि हींअर मदईजी में हिकिड़ो ख़ासि इजलास बि थियो आहे उन ई हवाले सां। ऐं हिननि होशियारी वरिती आहे, अॻिलनि बि कोट दुरानी जे माण्हुनि चऊं या कोट दुरानी जे परस्तारनि चऊं जेके मदईजी सां तालुक़ु रखनि था, उन्हनि हिकिड़ो स्टैंड वरितो आहे त वाह अॻिले दफ़े बि घुसी वियासीं, ईअं न त हाणे बि ईअं न थिए त इलेक्शन जे टाइम ते माण्हू जेके आहिनि उहे पोलिंग स्टेशन ते निकिरनि ई कोन, पोलिंग स्टेशनूं मदईजी जूं वीरान थी वञनि। सो उन हवाले सां ॾिसिजे छा थो थिए।